बंद कयो पुलिस कर दी बंद कयो नाल पुलिस इंतजामिया ते लानत 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 पुलिस कर दी बंद कयो पुलिस कर दी बंद कयो पुलिस कर दी बंद कयो शदादकोट में पुलिस पारां मुबैना खंबे गुम कयल उस्ताद सिजाद जमाली ऐं तशद्दुद करे बेहोशी वारी हालत में फिटी कयल उस्ताद फ़तेह मोहम्मद जमाली सां इंसाफ़ लाइ जमाली बिरादरी ऐं शहरियुनि जो प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो नारेबाज़ी। उन मौक़े ते पीटीआई अॻवान मैडम नाहिद खुआवड़, मियां अता रसूल, अब्दुल्ला मक्सी, अख्तियार जमाली ऐं ग़ुलाम असगर जमाली ऐं ॿियनि चयो त कंबर शदादकोट ज़िले जी पुलिस ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे। रोज़ बेगुनाह माण्हुनि खे शहरियुनि खे गिरफ़्तार करे रिश्वत एवज़ छॾियो थो वञे। हुन चयो त पुलिस माण्हुनि सां पंहिंजो रवैयो दुरुस्त न कयो त सॼे ज़िले में पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। हुननि चयो त शहर जे सैफला कॉलोनी में घर पंहिंजा मां बिना कंहिं ॾोह जे खंबे गुम कयल उस्ताद फ़तेह मोहम्मद जमाली ऐं संदसि पुटु उस्ताद सिजाद जमाली खे पुलिस बिना जवाज़ खंबे गुम कयो वियो आहे, जॾहिं त पुलिस तशद्दुद में बेहोश थी वियल उस्ताद फ़तेह मोहम्मद जमाली खे पुलिस बेहोशी वारी हालत में सिविल अस्पताल छॾे हली वई ऐं संदसि पुटु उस्ताद सिजाद अली जमाली खे अञा ताईं गुम करे छॾियो आहे, जेको मज़मत जोॻो अमल आहे। इंसाफ़ फ़िराहम कयो वञे। हुननि इंसाफ़ न थियण जी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधाइण जो पिणु चिताव ॾिनो आहे। गुलज़ार अहमद चांडियो, कोशिश डिजिटल, शदादकोट।